मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही गैर मुस्लिमन सां होली में शिरकत करण कीअं आहे? ग़लति अमल आहे, नाजायज़ अमल आहे, हराम अमल आहे। हर एक गैर मुस्लिम उन वटि जेके मोतबर उन्हनि जा ॾींहं आहिनि या उन्हनि जा जेके ॾींहं आहिनि जेके हो ईद जे तौर ते मल्हाईंदा आहिनि, त उन्हनि में उन्हनि सां शिरकत करणु नाजाइज़ हराम अमल आहे। बाज़ उलमा फरमाए त कुफ्र जे दर्जे में इहे माण्हू दाख़िल था थी वञनि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे न, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहु, जेको बि बंदो कंहिं सां मुशबत इख्तियार कंदो त उहो उन्हनि खां ई आहे, त क़यामत ॾींहुं उहो उन्हनि सां गॾु ई उथंदो। त शिरकत न कंदा कयो। अलाए केतिरनि मां जेको मार्केट में ॾिठो त होली जंहिं टाइम ईंदी आहे न, असांजे मुस्लमान जा मुंहुं बि जेको ईअं फिराए छॾींदा आहिनि ऐं चवंदा साईं दोस्ती आहे, साईं हिंदुनि सां बहितरीन इख़लाक़ रखो, कारोबार में शिरकत आहे, सोणे इख़लाक़ सां हलो, उन्हनि खे धोखो न ॾियो, उन्हनि सां ॿ नंबरी न कयो। असांजे पाड़े में जेकॾहिं रहनि था उन्हनि जी हिफ़ाज़त असां कंदासीं। हा, उन्हनि जी कंहिं बि इबादत वारे ॾींहं में उन्हनि सां असां गॾु बीहंदासीं न, छाजे करे असांजो मज़हब अलॻि आहे, हिंदुनि जो मज़हब अलॻि आहे। ऐं जेकॾहिं असां उन सां शिरकत कंदासीं न त इहा उन्हनि खे सपोर्ट मिलंदी। कोई हिंदू ईंदो आहे भला जुमे ते निमाज़ पढ़णु, वठी अचोसि कंहिं हिंदू खे चयो जुमे ते मां सां गॾु नमाज़ पढ़े, न पढ़ंदो, उहो होशियारु आहिनि ऐं माज़र सां ॻाल्हि करणी पए, असां मुस्लमान थोरा बेवकूफ़ आहियूं। अलाए केतिरनि खे चए साईं दोस्ती आहे, होली साईं मुंहुं सफ़ा ख़राबु करे छॾियूं सफ़ा होली मां, चए साईं दोस्ती आहे छा कयूं? साईं दोस्ती आहे, दोस्ती खे पंहिंजे कंट्रोल में रखो, हिंदुनि सां भला इख़लाक़ रखो, ईअं न आहे त उन्हनि खे मोचड़नि सां वठो, हे बि इस्लाम तालीमात ॾिनी आहे। भले इख़लाक़ सां हलो, पर इन्हनि कमनि ते जेको उनजी ताईद न कयो या उन्हनि खे सपोर्ट या होली में शिरकत न कयो, हे बिल्कुलु कबीरा गुनाह आहे।